खानपुर महर में पीउ ऐं पुट जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ गॾाणी बिरादरीअ जे माण्हुनि धारणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। एसएसयू जे रिपोर्टर फिदा हुसैन बलोच मूजिबि ॻोठु बानू गॾाणीअ में 4 साल अॻु क़तल थियल जमादार गॾाणी ऐं 1.5 महीनो अॻु क़तल थियल संदसि वालिद मोहम्मद गॾाणी जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ संदसि वारसन इशफाक़ गॾाणी, मौलवी मोहम्मद अमीन शाहजहान ऐं ॿियनि जी अॻुवाणी में तालका प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हंयो वियो। मुज़ाहिरीन चयो आहे त खानपुर महर पुलिस हिन वक़्त ताईं कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। कातिल खे ख़ामोश करण लाइ रोज़ानो घरनि ते फायरिंग कनि था ऐं वधीक माण्हू मारण जूं धमकियूं बि ॾियनि था। मुज़ाहिरीन आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर मक़तूल जमादार ऐं संदसि वालिद मोहम्मद गॾाणी जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में डीआईजी सखर ऐं एसएसपी घोटकी ऑफिस आॾो एहतजाज कयो वेंदो। फैज़गंज वेझो उकरी चौदगी जे 50 खां वधीक ॻोठनि में 5 फुट पाणी बीठल हुजण ख़िलाफ़ सोशल वर्कर्स ऐं मुतासिरनि महिराण नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रफ़ीक सुमरो मूजिबि उकरी चौदगी जे केतिरनि ई ॻोठनि माही ख़ान शर, ज़मार, अब्दुल हमीद, निहाल ख़ान बालादी, सचल ख़ान शर ऐं ॿियनि ॻोठनि में बरसाती पाणी बीठल आहे। प्राइमरी स्कूल पिणु बंदि पियल आहे। ॻोठनि मां पाणी नेकाल न थियण ऐं ॿोॾि मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ सोशल वर्कर्स ऐं मुतासिरनि पारां सजाद शर, ख़ादिम बलादी, अली मोहम्मद शर ऐं ॿियनि उकरी चौदगी चौक ते महिराण नेशनल हाईवे बंदि करे धरणो हंयो। हुननि जो चवणो हो त ॻोठनि में पाणी हुजण करे केतिरनि ई बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। 30 खां वधीक ॿार फ़ौत थी चुका आहिनि पर को बि तदारक नाहे कयो वियो। हुननि अदलिया खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल इलाइक़नि मां बरसाती पाणी नेकाल करायो वञे। ख़ैरपुर जे मॉडल कोर्ट में फुलो भरिसां संगावती तकरार तां ॻोठाणे खे क़तलु करण वारे केस जी ॿुधणी, जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि क्रिमिनल मॉडल ट्रायल कोर्ट जे जज मोहम्मद इस्लाम उल हक़ आराई जे अदालत में पुराणे संगावती तकरार तां क्लाशनकोफ जा फायर करे क़तलु कयल शाहनवाज़ वल्द करीम बख़्श क़तल केस जी ॿुधणी थी। केस में जवाबदार ॼाणायल परवेज़ वल्द मीरल सुहाग मथां ॾोह साबित थियण ते अदालत खेसि उमिरि क़ैद ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार खे पुलिस जे सख़्त पहिरे हेठि सेंट्रल जेल ख़ैरपुर उमाणे छॾियो। साॻी अदालत ग़ैर क़ानूनी क्लाशनकोफ हथ अचण वारे केस में साॻी जवाबदार खे वधीक 14 साल सख़्त पोरे सां क़ैद ऐं 1 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। ॼामशोर में सिंध यूनिवर्सिटी जे सोशल साइंस फैकल्टी जे डेन प्रोफेसर डॉक्टर हमादुल्ला काकीपोटो जी सदारत हेठि सेमिनार थियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर बासित मल्लाह मूजिबि एरिया स्टडी सेंटर जे डायरेक्टर डॉक्टर मुकेश कुमार खटवाणी चयो आहे त एरिया स्टडी सेंटर पंहिंजे ख़िते बाबति अहम तहक़ीक़ी कमु करे रहियो आहे जेको पॉलिसी साज़ इदारनि जी रहनुमाईअ लाइ तमामु ज़रूरी आहे। सेमिनार खे ख़िताब कंदे डॉक्टर पहलाज मोलियो चयो आहे त तारीख़ी तौर ते दुनिया जी इक़्तिसादी ऐं माशी तरक़ीअ में एशिया जे मुल्कनि अहम किरदारु अदा कयो आहे। हाणे वरी ॾखण ओभर एशिया जा मुल्क पंहिंजे इक़्तिसादी ऐं माशी तरक़ीअ ज़रिए दुनिया में अहमियत हासिल करे रहिया आहिनि। उन मौक़े ते प्रोफेसर डॉक्टर कमलेश्वर लोहाणो ख़िताब कंदे चयो आहे त ॾखण ओभर एशिया जे मुल्कनि तालीम, हुनर, बाहिमी ताउन ऐं सहकार सां पंहिंजे मुल्कनि खे तरक़ी वठाई आहे। पाकिस्तान ऐं इंडिया बि पंहिंजे गॾियल तरक़ी ख़ातिर हिक ॿिए सां ताउन ज़रिए इक़्तिसादी ऐं माशी तरक़ी माणे सघनि था। सदारत ते ख़िताब कंदे डॉक्टर हमादुल्ला काकीपोटो चयो आहे त पाकिस्तान जी पॉलिसी साज़ इदारनि खे मुल्की तरक़ीअ लाइ ॾखण ओभर एशिया जे मुल्कनि खां सबक़ हासिल करे इक़्तिसादी पॉलिसियूं जोड़णु घुरिजनि। कोटड़ी कबीर में पीपुल्स पार्टी जे अॻुवाण मियां मखदूम अदनान, फैज़ पीरज़ादो ऐं परवेज़ अहमद दाशारी जी कोशिशुनि सां पाणी निकाल करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रज़ाक लाशारी मूजिबि हुननि मीडिया खे ॿुधायो आहे त यूसी कोटड़ी कबीर ऐं यूसी रसूलाबाद में सवें ॻोठनि में 6 खां 7 फुट पाणी बीठो आहे जेको नेकाल करायो पियो वञे। ख़ैरपुर सिविल अस्पताल में ॾंद में इन्फेक्शन जी दवा वठण लाइ आयल मरीज़ सां डॉक्टर ऐं अमले जी बदतमीज़ी ऐं तशद्दुद करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि परवेज़ वसाण, जावेद वसाण, हिदायतुल्ला वसाण ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो आहे त परवेज़ वसाण ॾंद में इन्फेक्शन हुजण करे दवा वठण आयो हो पर डॉक्टर ऐं संदसि अमले इलाज बजाए मरीज़ खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए यरग़माल बणाए छॾियो। हुननि सिहत खाते जे वज़ीर ऐं ॿियनि आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी तशद्दुद कंदड़ डॉक्टर ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सालेपट में सिंध हेल्थ केयर कमीशन डिप्टी डायरेक्टर मुजाहिद हुसैन ऐं टीम पारां ग़ैर क़ानूनी मेडिकल स्टोरनि ते छापा हणी केतिरा ई मेडिकल स्टोर सील करे छॾिया।
SS न्यूज़ जे रिपोर्टर नवाब मीराणी मूजिब केतिरा ई अताई डॉक्टर वज वठी भॼण में कामयाब थी विया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डिप्टी डायरेक्टर मुजाहिद हुसैन चयो आहे त हिते केतिरियूं गैर क़ानूनी दवाऊं हली रहियूं आहिनि ऐं माण्हुनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। अताई डॉक्टरनि जो सफ़ायो कयो वेंदो। मातली लॻ नज़रपुर फीडर ऐं पीरवाह फीडर जो कमु अध में छॾे फ़रार थी वेंदड़ ठेकेदार ऐं वापदा इख़्तियारुनि जे लापरवाही ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी मूजिब उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे रहवासियुनि मोहम्मद अली खोसो ऐं हाजी वसीम ख़ासकेली चयो आहे त अक्सर बिजली जी लोड शेडिंग जे करे तमामु घणो परेशान हुआसीं। नज़रपुर फीडर ऐं पीरवाह फीडर जी बिजली मंज़ूर थी ऐं कमु शुरू करायो वियो त ठेकेदार अध में कमु छॾे फ़रार थी वियो आहे। हुननि वापदा इख़्तियारुनि खां मुतालबो कयो आहे त ठेकेदार ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणी रहियल कमु फ़ौरी तौर कराए बेचैनी ख़तमु कई वञे। सॻियूं में बरसाति मुतासिरनि में सिंध सोशल फॉर्म जे चेयरमैन अब्दुल रहमान शेख ऐं उन जी टीम सामान विरहायो ऐं मेडिकल कैंपूं क़ाइमु कयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर मुहर्रम ख़ान मंगणेजो मूजिब हुननि गंबट कोट ॾिजी अहमदपुर अगड़ा राज़ी देरो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में मेडिकल कैंप राशन टेंट मच्छरदानियूं तरपाल कपिड़ा ऐं ॿियो सामान विरहायो। अब्दुल रहमान शेख चयो आहे त तमामु जल्द सदन टीम तरफ़ां हिंगोरजा सम्मी ऐं ॿियनि ॻोठनि में सामान विरहायो वेंदो। समाजी तंज़ीम पारां UC सरोही आबाद में बरसाति मुतासिरनि में इमदाद विरहाई वई। यूनियन काउंसिल अली मोहम्मद ख़ान सरोहीअ में समाजी तंज़ीम लीगल राइट्स फॉर्म पारां आलमी इदारे सेव दी चिल्ड्रन जे सहकार सां बरसाति मुतासिरनि में इमदादी सामान विरहायो वियो। ख़ैरपुर ज़िले जे गंबर तालके जी यूनियन काउंसिल सरोही आबाद जे बरसाति मुतासिरनि में राशन टेंट तरपाल शीट्स कंबल ऐं थांव विरहाया विया आहिनि। लीगल राइट्स फॉर्म जी टीम ॻोठ अलीबख्श सरोही जो जाइज़ो वठण बाद तक़रीब मुनक़िद कई जंहिंमें सैयद सरोही चन्ना ऐं सुमरा बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते समाजी तंज़ीम लीगल राइट्स फॉर्म जे प्रोजेक्ट मैनेजर तौफ़ीक़ वसाण ॿुधायो आहे त बरसाति ऐं ॿोॾि सबबु थियल नुक़सान जो अज़ालो करणु कंहिं बि अकेले इदारे जी वस जी ॻाल्हि नाहे, पर उन बावजूदु बि लीगल राइट्स फॉर्म जी टीम वधि खां वधि मुतासिरनि ताईं पहुचण जी कोशिश करे रही आहे। तलहार वेझो ॻोठ कोहर जमाली जे रहवासी सफ़ीउल्ला जमाली ते बाज़रनि पारां मुबैना अगवा करे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर पहलवान लाशारी मूजिब मुतासिर तलहार थाणे ते पहुची रिपोर्ट दाख़िल कराए छॾी। उन्हनि मीडिया ते इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मीर लखी अख़लाक आबिद ऐं ॿियनि 6 ॼणनि केस दाख़िल करे सख़्तु तशद्दुद जो निशानो बणाईंदे मोतमार धमकियूं ॾिनियूं ऐं चयो आहे त तूं इलेक्शन में असांजे भाउ साम्हूं फार्म छो भरायो। हुननि DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह ऐं SSP बदीन शाहनवाज़ चाचड़ खां मुतालबो कंदे चयो आहे त बाअसर वॾेरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला शहीद बेनज़ीराबाद पारां कारसाज़ जे अज़ीम शहीदनि खे भेटा पेश करण लाइ पीपल्स सेक्रेटरिएट में ताज़ियती मेड़ाको मुनक़िद कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिब उन मौक़े ते पार्टीअ जे वर्करनि हमदर्दनि ऐं चूंडियल नुमाइंदनि वॾी तादाद में शिरकत कई। मेड़ाके खे ख़िताब कंदे ज़िले सदर अली अकबर जमाली राशिद चांडियो न्याज़ चांडियो ऐं ॿियनि चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। कारसाज़ सान्हो पीपल्स पार्टीअ खे ख़तमु करण लाइ न हो, पर पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे। टंडो आदम जे क़दीमी सरकारी तालीमी दर्सगाह डॉक्टर ज़ियाउद्दीन प्राइमरी स्कूल जे क़याम खे 74 साल मुकमिल थियण ते तक़रीब मुनक़िद कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब गवर्नमेंट डॉक्टर ज़ियाउद्दीन प्राइमरी स्कूल जे क़याम खे 74 साल मुकमिल थियण ते स्कूल में तक़रीब मुनक़िद कई वई। सैयद इक़बाल अली मोहम्मद रफ़ीक बिजोरो TO मुख़्तियार उमरानी अॻवाननि शागिर्दनि डॉक्टर अब्दुल वहीद शेख सैफुल्ला सांद ऐं ख़ालिद नुसरत अमीरी समेत शहर जे मुअज़्ज़िज़नि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते सैयद इक़बाल अली ख़िताब कंदे चयो आहे त क़याम पाकिस्तान खां पोइ 1948 ईस्वीअ में अलीगढ़ यूनिवर्सिटी इंडिया जे कुझु शागिर्दनि टंडो आदम में अलीगढ़ सोसाइटीअ जे नाले सां तंज़ीम क़ाइमु कई ऐं सर डॉक्टर ज़ियाउद्दीन जे नाले सां प्राइमरी स्कूल ऐं अलीगढ़ कॉलेज जो बुनियादु रखियो, जंहिं मां हज़ारे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि इल्मु हासिल करे वॾनि उहिदनि ते पहुची पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं।